दर्च बुत है जमात के आस्तीनों में, मुझे है हुक्म अज़ां ला इलाहा इल्लल्लाह। ऐं ही बदकिस्मत मुआशरो जंहिंखे वसाइल जे हूंदे जेको आहे ग़रीबनि खां, मिसकीननि खां, मज़दूरनि खां टिनि वेलनि जी जेका मानी खसे वियो। ऐं चवंदा आहिनि बुखे पेट जी जेका मज़हब मानी आहे, बुखे पेट जी जेका मज़हब मानी आहे। हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदा आहिनि ऐं पेट बुखे खां पुछा कयूं अदा ॿ ॿ, हुन चयो अदा 4 मानियूं, ॿ ॿ हालांकि 4, त हुन जो तवजो सिर्फ़ु पेट जे तरफ़ हो, हुन चयो अदा 4 मानियूं। जंहिं मुआशिरे में सिर्फ़ इंसान पेट लाइ सिकिन, पेट पालण लाइ परेशान मजबूर हुजनि, उन्हनि मुआशिरनि में तव्हां सां वेही करे इहे बहस कयूं त मज़हब खे कीअं बचाइजे, मज़हब खे कीअं बचाइजे। हा, अॼु जे हिन दौर जदीद में जंहिं मज़हब में, जंहिं फ़िरके में, जंहिं ग्रुप वटि उन्हनि माण्हुनि जे हवाले सां माशी प्रोग्राम, उन क़ौम जे बचाव लाइ माशी प्रोग्राम न हूंदो त उहे मज़हबी माण्हू, उहे ग्रुप वारा माण्हू न पाण खे बचाए सघंदा, न पंहिंजे मज़हब खे बचाए सघंदा।